अरे मुझे सूबदार। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आओ जो तो रोए यार मुझे सूबदार फौत थी हुआ। अरे इन्ना लिल्लाहि अलैहि व राजिऊन यार रो ना हर कोई खे मरणो आ तो के भी बात बाने मरणो आ मुतार मुके कमाई कराइंदो हुयो। अदा भाऊ छा छवा यार सूबदार फौत थी हुआ कमदार है। अरे मुझे गुजारे सूबदार दे हुयो। अदा छो तो रोए यार सूबदार फौत थी हुआ। रोना बस रोना और क्यों मचना रे दारियो तू वने जल्दी जो कफन दफन जो बंदोबस्त करे गरीब आए न कुछ ना वनो हिम्मत क्यों जल्दी कर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छो तो रोए यार मुझे सूबदार फौत थी हुआ। सरकार त यो गोठा में तो होयो ही को ना केड़ो जेको मुंहिंजो गॾा न हुयो जे त मुंहिंजो रोज़गार हूंदो उहो पाती हो। ए तू गडा लाए ते रोए तो मुके जरूरी फैसले ते वणो मां जे करे ते बीठो मां चयो को मरी वियो ऐं मुतार मुंहिंजो रोज़गार गडा जाम थी वणा तू रोए पियो गडा लाए बस यार है ते मां के जरूरी फैसले ते वणो मां तव्हांखे कोन चयो तव्हां मूंसां वेहो तव्हां बस पाण यार वेठा गॾा थी आहियो।